ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। जुंगल में 14 हथियारबंदनि 4 ॼणनि खे अगवा करे वरितो, ॿिनि खे फिटो करे फरार थी विया। ॻोठ सोढर खान बंगलाणी मां हथियारबंदनि अॾावती कम दौरान 4 ॼणनि खे अगवा करे वरितो। अगवा कयलनि में इमाम दीन, इल्ताफ़ अहमद पहोड़, आबिद बंगलाणी ऐं हुज़ूर बख्श शामिल आहिनि। हथियारबंद हुज़ूर बख्श पहोड़ ऐं आबिद बंगलाणी खे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पेरा खणी कचे ॾांहुं रवाना थी विया आहिनि। पुलिस कार्रवाई न कई। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। जुंगल में 14 हथियारबंदनि 4 ॼणनि खे अगवा करे वरितो, 2 खे फिटो करे फरार थी विया। ॻोठ सोढो खान बंगलाणी मां हथियारबंदनि अॾावती कम दौरान 4 ॼणनि खे अगवा करे वरितो। अगवा कयलनि में इमाम दीन, इल्ताफ़ अहमद पहोड़, आबिद बंगलाणी ऐं हुज़ूर बख्श शामिल आहिनि। हथियारबंद हुज़ूर बख्श पहोड़ ऐं आबिद बंगलाणी खे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पेरा खणी कचे ॾांहुं रवाना थी विया। पुलिस कार्रवाई न कई आहे।